नुसरत फिरोज़ मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जुमाणी। मोरो तालके अस्पताल एमरजेंसी वार्ड जो डिविज़नल नवाब शाह एडिशनल डायरेक्टर हेल्थ कामरान जुड़ेजो हंगामी बुनियादुनि ते विज़िट कयो, जिते एडिशनल डायरेक्टर हेल्थ कामरान जुड़ेजो खां साफ़ी रिज़वान अली जुमाणी साफ़ी ज़हीर अली चांडियो सवाल कंदे चयो त मोरो अस्पताल में MS जी कुर्सी ख़ाली पयल हुई ऐं केरु कुर्सी ते वेहण लाइ तैयार न हुओ। जॾहिं त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मेमण MS जी कुर्सी अॼु संभाले वरिती आहे। जॾहिं त अस्पताल अंदरि सरकारी दवाउनि जे स्टोर सां गॾोगॾु 2 प्राइवेट स्टोर आहिनि। डॉक्टरनि पारां मरीज़नि खे प्राइवेट स्टोरनि जूं दवाऊं लिखी ॾिनियूं वञनि थियूं। सरकारी ऐं प्राइवेट स्टोर गॾु हुजण करे सिहत खाते पारां मिलियल दवाऊं प्राइवेट स्टोरनि खे विकिरो कयूं वञनि थियूं ऐं अहिड़ा केतिरा ई दफ़ा इंकिशाफ़ थिया आहिनि। मरीज़नि ऐं साफ़ियुनि मुतालबो कयो त प्राइवेट स्टोरनि खे अस्पताल मां ख़तमु कयो वञे ऐं मरीज़नि खे सरकारी दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं डॉक्टरनि जी खोट खे पूरो कयो वञे। सिहत इदारे तरफ़ां मोरो अस्पताल खे दवाऊं मिलण बावजूदि डॉक्टरनि पारां मरीज़नि खे प्राइवेट स्टोरनि जो 600 रुपयनि खां 1000 रुपयनि जूं दवाऊं लिखी ॾिनियूं थियूं वञनि।